नाज़िन बदीन जे पुठिते पियल इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ नौजवान उस्ताद अख्तर शाह AI टेक्नोलॉजी जो इस्तेमाल करे हज़ारे साल क़दीम सक़ाफ़त ऐं तहज़ीब खे रंगीन बणाए छॾियो आहे, जंहिंखे सॼी दुनिया में तमामु घणो साराहियो पियो वञे। उन हवाले सां वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। बदीन जे पुठिते पियल इलाइक़े पंगरियो सां तालुक़ रखंदड़ उस्ताद अख्तर शाह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सां हज़ारे साल पुराणी तहज़ीब जंहिंमें मोहिंजो दड़ो, हड़प्पा, मेहरगढ़, दौर फ़िरौन ऐं मुग़लिया दौर जूं कंप्यूटर ते तस्वीरूं ठाहे उन्हनि में हक़ीक़त जा अहिड़ा त रंग भरिया आहिनि जो ॾिसण सां महसूसु थिए थो त हज़ारे साल पुराणे दौर जा माण्हू असां सां ई मुख़ातिब आहिनि। उन टेक्नोलॉजी मुतल्लिक़ उस्ताद जो चवणु आहे त मुंहिंजो नालो अख्तर अली शाह आहे। आउं हिकु प्राइमरी टीचर आहियां ऐं हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस जंहिंखे तव्हां जेका इंफॉर्मेशन ॾींदा आहियो उन जे बुनियाद ते हू तव्हांखे तस्वीरूं जनरेट करे ॾींदी आहे। ऐं मूं इन टेक्नोलॉजी खे इस्तेमालु करे काफ़ी पुराणियूं जेके तहज़ीबूं आहिनि, जीअं इंडस वैली सिविलाइज़ेशन थी वई, हड़प्पा जी तहज़ीब थी वई ऐं मेहरगढ़ जी तहज़ीब थी वई, मुग़लिया दौर थी वियो, इन जी मूं तस्वीरूं जनरेट कयूं आहिनि। कुझु ॾींहं अॻु ज़िले ठटे जे हिकु नौजवान रहमतुल्लाह जूं बि इन टेक्नोलॉजी ज़रिए ठाहियल तस्वीरूं वायरल थी चुकियूं आहिनि, जंहिं ते ॾिसण वारनि जो चवणु आहे त ठाहियल तस्वीरनि में मोहिंजो दड़ो खे वीरान ऐं सुनसान ॾेखारियो वियो आहे, जॾहिं त हिन उस्ताद जी ठाहियल तस्वीरनि में मोहिंजो दड़ो खे सरसब्ज़ो शादाब ॾेखारण सां गॾोगॾु उन दौर जी रीतनि रस्मनि, उते जो कारोबार, रहणी कहिणी, उन दौर जा शहर घरनि जी अॾावत ऐं बाज़ारनि में ख़रीदारी बि इन्हनि तस्वीरनि में नज़र अचे थी। उस्ताद हुअण नाते अख्तर शाह जी ख़्वाहिश आहे त जदीद दौर में तालीम सां गॾु जदीद साइंसी टेक्नोलॉजी जी तालीम बि हर ॿार जो बुनियादी हक़ आहे ऐं हू पंहिंजे वसआहर ॿारनि खे बि इन तालीम जी सिख्या ॾींदो त जीअं पुठिते पियल इलाइक़नि जा ॿारड़ा बि मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।